بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه. الصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي असांजी सिलसिलो जेको आदाब नबविया मुख़्तसर अदब जेके असांखे नबी करीम सेखारे वियो आहे ऐं उहो असां उन ते अमल कयूं था। हीअ आहे हिसो टीहों हिसो जेको आहे जंहिंमें नबी करीम असां उन जो कौल ते हलूं था त नबी करीम झले थो त जुहर में केरु बोल न करे, यानी पेशाब के माण्हू हूंदा आहिनि भितियुनि जे भरिसां के सुराख हूंदो आहे त भिति सुराख में पेशाब कंदो आहे वेही, या कंहिं जबल जो सुराख हुजे नंढिड़ो, या ज़मीन में को सुराख हुजे त उन में सायो करे पेशाब कंदो त उहो पेशाब अंदरि लही वञे सुराख में। ऐं असांखे नबी करीम इन शइ खां तमामु घणो झलियो आहे, तमामु घणो झलियो आहे, एतिरे क़दुरु जो यानी कराहत खां टुपी थो वञे हद, कराहत खां टुपी। ऐं छो असांखे नबी करीम झलियो आहे इन शइ खां? उन में हदीस अचे थी, नबी करीम झले थो ला यबूलन अहदकुम फी जुहर फइन्नहा बुयूत इख्वानकुम मिनल जिन। नबी करीम फरमाए थो औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यबूलन अहदकुम फी जुहर। ॿी हदीस में आहे त सहाबिन खे चई त जेके सुराख ज़मीन में ॾिसो था, या भितियुनि में, या कंहिं जबल जे पासे में सुराख जेके आहिनि उन में माण्हू पेशाब न करे, छो जो इहे असांजा मुस्लमान भाइर जेके जिन आहिनि उन्हनि जा घर आहिनि। त उलमा चवंदा त थी सघे त इहो यानी जिन्हनि जा घर हुजनि त उन्हनि जे मथां तूं मुटंदे त तोखे कोन छॾींदा, पोइ तोखे पकड़ींदा। ऐं थी सघे ॿी बि त यानी कंहिं जानवर जो हुजे, भला जो हुजे, कंहिं जानवर जो हुजे घर, त उनजे मथां जे मुटंदे त बि तोखे कोन छॾींदो। त इहा इन्हनि में वॾो नुक़सानु आहे इंसान खे, ऐं इन जो एहतियात करे, छो जो ओचितो उन सुराख मां का शइ बि निकिती त तूं परेशान थी वेंदे, जल्दी भॼंदे, पेशाब खे झलींदे, पेशाब खे ओचितो झलणु बीमारी इंसान पैदा थी थिए इंसान में। छो जो नबी करीम का उन हदीस में जेको माण्हू बदू आयो मस्जिद में अचे मुटरे पियो त साहबी उथिया हुनखे विढ़ण जे लाइ, त नबी करीम चयो ला तुजरिमू, छॾियोसि, छो जो ओचितो हुन पेशाब रुकावट थी वेंदी त बीमार थी वियो, त इहो इन बीमारी ओचितो टपजी। तंहिंजे करे नबी करीम चयो त अहिड़ियुनि शयुनि ते यानी सुराखनि में न पेशाब करे इंसान। ऐं सुराखनि में थी सघे जिन्हनि जो घर हुजे, या कंहिं जीत ॼणे जो हुजे, त उन में असांखे नबी करीम झले वियो आहे त पेशाब न आहे करिणो। ऐं उलमा चवनि था त इंसान अदब सिखे, पर माण्हुनि जे वाट में न पेशाब करे, न नंढो पेशाब न वॾो पेशाब। इन में नबी करीम इहा हदीस में लानत करे वियो आहे त जेको माण्हुनि जे वाट ते पेशाब थो करे त उन ते लानत हणी वियो आहे, छो जो माण्हू त लंघंदा त हुनखे बदबू ईंदी। ऐं नबी करीम पेशाब करण खां नंढो या वॾो कंहिं वण जे हेठां, जेको वण जंहिंमें छांव हूंदी आहे, नबी करीम चए थो उन जे बि हेठां न नंढो पेशाब न वॾो पेशाब न करे इंसान, छो जो इंसाननि जो केर बि ईंदो उस में अचे हुन वण जे हेठां विहंदो त हुनखे बदबू ईंदी या किनी मंज़र ईंदो। त इंसान जेॾीमहिल बि यानी पेशाब करणु चाहे त परे वञे, माण्हुनि जे वाट रस्ते खां पासे ते वञे, छो जो उहा उन इंसान जी हिकिड़ी इख़लाक़ हूंदो इन शइ में। ऐं माण्हुनि जे अचण वञण जे रस्ते खां पासे ते थिए त इहो हिकिड़ो अदब आहे। ॿियो त इस्तिनसार, पेशाब करे थो त कोशिशि करे त उन पेशाब जो वापसि उन्हनि जा फुड़ा हिन जी जान खे या हथनि खे या कपिड़नि खे न लॻनि, छो जो इन में बि हदीस अचे थी त इंसान जेको नबी करीम कंहिं क़ब्र जे भरिसां लंघियो त जेको गॾह ते हो साईं, त उहो गॾह टिॼी वई। नबी करीम चयो हिन क़ब्र में, ॿिनि क़ब्रुनि में ॿ माण्हू आहिनि, उन्हनि खे अज़ाब बि थो मिले तॾहिं ही जानवर टिॼी वियो। त नबी करीम खां सहाबिन पुछियो या रसूल अल्लाह छो? चई इन्नहुमा युअज़्ज़बान, हिननि खे अज़ाब बि थो मिले। छो या रसूल अल्लाह? चई अम्मा अहदुहुमा कान यमशी बिन्नमीमा, हिकिड़ो त रुॻो नमीमत कंदो, माण्हुनि खे वणाईंदो, हुनजी ॻाल्हि हुते, हुनजी ॻाल्हि हुते। वरी ॿियो जेको कान ला यस्तनसिरु मिनल बउल ला यस्तबरिउ मिनल बउल, उहो ॿिए जो कहिड़ो ॾोहो हो, इहो हो त उहो जिन वटि पेशाब कंदो हो त हुन पेशाब जो ख़्यालु कोन रखंदो हो, पंहिंजी पकाई कोन रखंदो हो। वहीं पेशाब करे जीअं असांजा काफ़ी हुते असांजे पाकिस्तान में ॾिसंदा आहियूं माण्हू त पेशाब करे उथे हलियो वेंदो, मां इंसान आहीं, को जानवर त कोन्हे यानी, कुझु पथर खणी या पाणी खणी माण्हू पेशाब करे त पोइ असांखे हुकुम शरीयत में त धोऊं उन शइ पंहिंजे उज़बे खे पेशाब खणी। पाणी नथो मिले त पथर आहिनि, टे पथर खणो, घटि में घटि टे पथरनि सां मुख़्तलिफ़ पथर हुजनि, ऐं उन्हनि पथरनि में बि असांखे नबी करीम सेखारियो आहे त हॾो न हुजे, छेणो बि न हुजे। ॾिसो नबी करीम केतिरनि शयुनि नंढियुनि नंढियुनि में बि असांखे ॿुधाए वियो आहे त माण्हू जे पथरनि सां पाकाई करे थो त पथर टे घटि में घटि हुजनि, 5 हुजनि, 7 हुजनि, ठीकु आहे। ऐं उन्हनि में छेणो बि न हुजे, हॾो बि न हुजे। साहबी पुछियो या रसूल अल्लाह छो? चई त हॾो ऐं छेणो इहो जिन्हनि जो खाधो आहे, त उन मां पाकाई नथी थिए।
इहा बि ॾिस नबी करीम सेखारियो आहे। के माण्हू चवंदा आहिनि न असांखे नबी करीम मिलाद छो न सेखारियो, त उहो जेको नबी करीम पेशाब करण जी बि सेखारियो आहे त पाकाई कीअं थी थिए, ऐं हॾे सां बि न कजे, छेणे सां बि न कजे, ऐं 3 दफ़ा घटि में घटि इंसानु पेशाब जे करे त उन पथरनि सां मुनक़िया त नबी करीम चए थो जे साफ़ थिए उहा जॻह, पेशाब अञा निकिरंदो अचे तूं 3 उघी बसि उथी पई त पोइ पली ताई कपिड़नि खे लॻे न, नबी करीम हथ मुनक़िया यानी चवंदा जे 3 मां नथो थिए 5 करे 6 करे 7 करे जेसिताईं उहा जॻह पाक थिए त असांखां नबी करीम इन शइ जो मीलाद जो कोन ॿुधायो छो एतिरियूं शयूं नंढियूं 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 जेके साईं असांखे न छॾे उहा बसि उन्हनि जो बि रस्तो असांखे ॾेखारियो आहे, ताक़ीद करियो आहे त असां नबी करीम जो का शइ न छॾे आहे जंहिंमें असांखे मसलहत आहे, जंहिंमें असांखे फ़ाइदो आहे, जंहिंमें असांखे अॻिते फ़ाइदो मिलंदो, पोइ इहा इंसानु यकीन रखे त ॾिसो पेशाब जी बि पाकाई, ऐं नबी करीम ॾिसो चए थो त असांखे पेशाब जंहिं करे त माण्हू मके ॾे मुंहुं न करे, पाकिस्तान उते चवंदा आहिनि मके मदीने ॾे न कयो, नबी करीम सिर्फ़ु ताक़ीद इन जो मके जो कयो आहे, छो जो क़िबलो आहे मुस्लमाननि जो, ओॾे नाहे करिणो पेशाब। ऐं ॿी आहे रिवायत आहे पर उहा रिवायत ज़ईफ़ आहे त सिज जे मुंहुं यानी सिज जे लहण ते हुजे या उभर ते हुजे माण्हू उन ॾे बि मुंहुं करे पेशाब न करे, पर इहा हदीस ज़ईफ़ आहे, पर इंसानु एहतियात करे त सिज ॾे बि न करे, छो जो इन में बि हिकिड़ो अदब आहे इंसान जो, इंसान जी मख़लूक आहे अलाह जी वॾी आहे, उन ॾे माण्हू मुंहुं न करे, थोरो मुंहुं फेराए ॿिए पासे भला बि करे त उन में भलाई आहे। पेशाब जा मसइला जा नंढे पेशाब जा वॾे जा तमामु वॾा मसइला आहिनि, असीं मुख़्तसर दोस्तनि खे करे ॿुधूं था त सभु को पंहिंजे कारोबार कमकार में लॻो पियो आहे त इहे नबी जो हदीसूं नबी जे हुकमनि खे असीं पूरो कयूं सम्झूं, ऐं असांखे अलाह ताला तौफ़ीक़ ॾिए त शरीयत ते हलूं, पाकाई ते हलूं। शरीयत हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो इंसानु हिन ते हलंदो त इंसानु सफ़ा इज़त वारो थी हलंदो, दुनिया में आख़िरत में मौत खां पोइ बि इंशा अलाह ताला उनजी सणाई कंदो। هذا والله أعلم صلى الله على سيدنا محمد.